शिकारपुर पुलिस ऐं सिंध रेंजर्स पारां धाड़ियलनि जे ख़िलाफ़ जारी गॾियल टारगेटिव ऑपरेशन जी अहम कामयाबी ॾोहारी अयूब तेगाणी ॾोहनि जी दुनिया खे अलविदा कंदे पाण खे पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जे हवाले करे छॾियो। एसएसपी शिकारपुर शाहज़ेब चाचड़ ऐं विंग कमांडर रेंजर्स जी अॻुवाणी में नापरकोट ऐं कोटशाहू जे कचे वारे इलाइक़े में जारी ऑपरेशन दौरान मुनज़िम धाड़ियल ग्रुपनि जी धरती तंग कई वई आहे। पुलिस प्रेस रिलीज़ मूजिबि हथियार फिटा कंदड़ ॾोहारी अयूब तेगाणी ते शिकारपुर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि ते 13 केस दाख़िल आहिनि। एसएसपी शिकारपुर मूजिबि पेश पयल ॾोहारी संगीन केसनि में घुरिबल हो, जिन में दहशतगर्दी, क़त्ल जी कोशिश करणु, भुंगल अगवा, फुरलुट ऐं चोरी शामिल आहिनि। पुलिस जी प्रेस रिलीज़ मूजिबि ॾोहारी गढ़ी ते उहो शहर में शहीद थींदड़ आरआरएफ जे जवाननि ते हमले जी सहूलियतकारी करण जे केस में घुरिबल हो। ऑपरेशन कमांडर एसएसपी शिकारपुर शाहज़ेब चाचड़ ॾोहारनि खे वाज़े पैगाम ॾिनो आहे त ॾोहनि जी दुनिया खे छॾे पुलिस आॾो हथियार फिटा कनि ऐं बहितर इज़त वारी ज़िंदगी गुज़ारनि। पेश पवंदड़ ॾोहारनि खे क़ानूनी मदद फ़राहम कई वेंदी। कचे जे इलाइक़े खे धाड़ियलनि खां पाक करण जो ऑपरेशन मुकमल कयो वेंदो। शिकारपुर पुलिस ऐं सिंध रेंजर्स जी जंग आख़िरी धाड़ियल जे ख़ात्मे ताईं जारी रहंदी।